ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं नाज़रीन। सिखार थाणे जी हद में मेन नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ हिकु कोस्टर कोच खे नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते थाणे जे लॻ चंद मुफ़ासिले ते टंडो ॼाम यूनिवर्सिटी जी सिख्या वठंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत उन्हनि सां गॾु उस्तादनि जी टीम खे हथियारनि जे ज़ोर ते समूरी कोच जंहिंमें 50 जे लॻभॻि शागिर्दियाणियूं उस्ताद ऐं रजिस्ट्रार जेके सिख्या जे लाइ टंडो ॼाम खां सकरन वञी रहिया हुआ त सिखार थाणे जे लॻ नामालूम हथियारबंदनि कोच खे रोके हथियारनि जे ज़ोर ते कोच में समूरनि शागिर्दनि शागिर्दियाणियुनि उस्तादनि खां लखें रुपया रोक रक़म सोना ज़ेवर लैपटॉप क़ीमती मोबाइल समेत ॿियो सामान फुर करे हथियारबंद दीदा दिलेरीअ सां फरार थी वञण में कामयाब। वाक़े बाद मुतासिरीन सिखार थाणे ते पहुता जिते सिखार पुलिस खेन वापस मोटाए छॾियो। तो मटियारी के बाद सेखाट का इलाका, यहाँ हमारी गाड़ी में थोड़ा सा फॉल्ट हुआ तो रुकी गाड़ी। तो फिर 3 लोग आए थे, उनके हाथ में गन थी, हमारे सबसे मोबाइल गोल्ड जो भी हमारे पास सामान था नकद किसी का सब कुछ मतलब इस तरह वो लेकर फिर गए। और थाने पे आए हम, फिर हम थाने पर आए, पुलिस वालों को रिस्पांस नहीं मिल रहा था, इतना खास रेस्पॉन्स नहीं किया, फिर रिस्पांस इतने सालों में कभी ऐसा नहीं हुआ। ताउन तो किया है, उम्मीद भी दिलाई है, उम्मीद भी दिलाई है ये मसला हल हो जाएगा। अच्छा, आपका ये कि सेफ्टी हो रास्ते में, हमें सामान मिल जाए, सामान नहीं तो सेफ्टी तो आइंदा ऐसा ना हो कभी। सदर वेटनरी यूनिवर्सिटी सकरन अदा ॻाल्हि इहा आहे दरअसल त अॼु तक़रीबन 7:45 बजे हिन सिखाट स्टाफ ते असांजी गाॾी फुर थी आहे, जंहिंमें असांजा एम्प्लॉइज़ असांजो टीचर्स उन्हनि सां पूरे दौरान बदतमीज़ी बि थी आहे, उन्हनि खां पैसनि जी स्नैचिंग थी आहे, मोबाइलनि जी थी आहे ऐं इवन जेके लेडीज़ हुयूं उन्हनि जो गोल्ड बि फुरियो वियो आहे, लैपटॉप ऐं इहे क़ीमती शयूं हुयूं। हे गाॾी इहा असांजी साम्हूं इहा बीठी आहे, इहा गाॾी तक़रीबन ईअं सम्झो त इन ई रूट ते 8 सालनि खां सुबुह जो वञे थी, शाम जो माना मोटो थी अचे। अॼु इहो अणवणंदड़ वाक़ियो थियो आहे। उन खां पोइ असांजा वीचारा एम्प्लॉई ते बीठा रहिया, उनखे पहिरियां त एॾो रिस्पॉन्स न मिलियो, बाद में उन फ़ोननि ते असां राब्तो माना थींदो रहियो, मजबूर थी करे असांखे माना रोड बंदि करिणो पियो। उन खां पोइ हितां जा जेके आहिनि पुलिस अफ़सरान उहे राब्ते में आया ऐं असांजो जेकी ॿी मैनेजमेंट आहे यूनिवर्सिटी जी उहा राब्ते में आई। पोइ हिननि असांखे इहो चयो आहे त असां कोशिशि कयूं था तव्हांखे रिज़ल्ट कढी था ॾियूं। असां हिननि खे चयो आहे बाबा तव्हां असांखे रिज़ल्ट कढी ॾिनो त ठीकु आहे, न त अदरवाइज़ जेको क़ानूनी तरीक़ो हूंदो असां ऑल सिंध यूनिवर्सिटीज़ जे प्लेटफॉर्म ते पूरी यूनिवर्सिटीज़ में ॻाल्हाईंदासीं ऐं असां एतिजाज पंहिंजा हुते रिकॉर्ड कराईंदासीं, प्रेस क्लबुनि ते वेंदासीं त बाबा असां एम्प्लॉई ऐं टीचर सिक्योर न आहिनि। ऐं इहो एतिजाज एम्प्लॉइज़ जे हद ताईं न हूंदो, हिन में टीचर्स बि हूंदा ऐं इहो सिंध लेवल ते वेंदो। इन लाइ असां रिक्वेस्ट था कयूं IG साहब खे, SP मटियारी खे ऐं जेको आहे सो वज़ीर आला साहब खे त महिरबानी करे इहो जेको आहे सो हिननि जे ख़िलाफ़ु सख़्त में सख़्त कार्रवाई कई वञे। असांखे शयूं त वापसि मिलनि उहा अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी जंहिं इहो कमु कयो आहे उन्हनि खे सज़ा बि ॾिनी वञे सरेआम ऐं उन्हनि जे पोयां जेके आहिनि मुलक़ीन उन्हनि खे बि सज़ा ॾिनी वञे। ऐं वधीक साईं जन असांखे माना चयो आहे त कुझु ॾींहंनि या कुझु टाइम जे अंदरि असां तव्हांखे रिज़ल्ट ॾींदासीं। असां उन रिज़ल्ट जे इंतज़ार में आहियूं छा थो थिए ऐं असां पंहिंजो राय अमल जोड़ियूं था ऐं जेके आहियूं असां उहिदेदार पूरी सिंध लेवल ते उन्हनि जो डिसीजन छा थो बीहे त असां वरी पोइ तव्हां मीडिया वारनि खे इनशाला तव्हां सां रुजू कंदासीं ऐं तव्हां सां मिली करे असां अॻे क़दम वधाईंदासीं, छो जो हे हाणे बदमुनी वधी वई आहे हिते सर। जंहिं बेसिकली मां त एम्प्लॉय सदर आहियां, मां त यूनिवर्सिटी उते हुयुमि, जेके हिते गाॾी में हुया दोस्त उहे चवंदा 3 ॼणा हुया मोटर साइकिल ते आया ऐं जेको आहे सो हितां ई साम्हूं हिन स्टाफ खां सिधा आया आहिनि, पोयां गाॾी अची बीठा आहिनि ऐं सिधो चढ़ी आया गाॾी जे मथां ऐं उन्हनि जेको आहे फ़र्क़ु कयो। अस्सलाम वालेकुम मीडिया दोस्त। हाँ, असां सुबुह जो सर वेटनरी यूनिवर्सिटी जा मुलाज़िम आहियूं। सुबुह जो हैदराबाद खां टंडो ॼाम खां स्टाफ ईंदो आहे वेटनरी यूनिवर्सिटी सकरन नवाबशाह में, जंहिंखे सर 2012 में इहा यूनिवर्सिटी ठही। असां 8 सालनि खां मुसलसल सफ़र कंदा आहियूं हिन रोड ते। अॼु सुबुह अचानक असां सां ईअं थियो आहे जो असांजो गाॾी जो डिगी खुली पई कोस्टर जी, त ड्राइवर लही उनखे बंदि कयो आहे मेन हाईवे ते, जेको ही सेखाड़ थाणे जी हद खां 1.5 किलोमीटर माना सम्झो थाणे जी हद ई आहे सर, वेझो थाणे जे अॻियां ई थियो आहे। तो उन्हनि जेको आहे सो फुर कई आहे। असांजा टीचर्स हुया, प्रोफेसर लेक्चरर्स, असांजा लोअर एम्प्लॉइज़ हुया, उन्हनि जी जेको आहे मोबाइलूं सोन पैसा लैपटॉप वग़ैरह उन खां स्नैचिंग थी वई आहे।
तो असां हिते सुबुह खां वठी वेठा हुआसीं त असांखे पुलिस में जेको आहे त पहिरियां जेसीं ताणी साहब असांजा अचनि मोहतरम जेके थाणेदार आहिनि उहे आया, पोइ उन्हनि पंहिंजी कार्रवाई कई। मां ऑल सिंध यूनिवर्सिटी फेडरेशन जो जनरल सेक्रेटरी, उन जे एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी बि आहियां ऐं मूंखे उन सिंध जो उहिदो बि आहे। असां पंहिंजी फेडरेशन सां राब्तो कयो आहे। उन्हनि चयो आहे असां सिंध यूनिवर्सिटी खां रोड बंदि कयूं था, हिते तव्हां बंदि कयो। पोइ उन खां पोइ DSP मटियारी आया आहिनि, DSP सेखाट आया आहिनि। उन्हनि चयो हिननि खे असांखे ख़ातिरदारी ॾिनी आहे त तव्हांखे असां पंहिंजो वापसि कराए ॾियूं था, असां कोशिशि कयूं था। पाण ॾिसूं था, हिननि चयो आहे त 2-3 ॾींहं असांखे छॾियो, वरी असां पंहिंजो उहो ई कानूनी दायरे में रही करे असां पंहिंजो एहतिजाज हक़ रखूं था। असांखे जेकॾहिं इहे शयूं पंहिंजूं वापसि न मिलियूं त इहा असां पुलिस जी नाअहली सम्झूं था ऐं CM सिंध खे अपील कयूं था त असांजी सिंध में ही बदअमनियूं छो वधी रहियूं आहिनि। हीउ मेन हाईवे आहे, हाईवे ते थिए त पोइ त माना हीअ असां सरकारी एम्प्लॉइज़ सेफ न आहियूं त आम माण्हू जो छा असरु हूंदो। बाक़ी वधीक जंहिं ते फुर मुतासिरीन पारां थाणे जे साम्हूं मेन नेशनल हाईवे ते धरणो हणी वेही रहिया, जंहिंसां मेन नेशनल हाईवे जा 2 पासा बंदि थी विया, जंहिंजे करे ट्रैफ़िक जूं लाइनूं लॻी वयूं। जंहिं बाद मटियारी पुलिस समेत DSP मटियारी, DSP सेखाट ऐं ॿिया अमलदार धरणे वारे जॻह ते पहुची विया, जिते फुर मुतासिरीन सां ॻाल्हियूं करे रोड खोलायो वियो ऐं फुरियल सामान जल्द वापसि कराइण जो यकीन ॾियारायो वियो। जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो।